अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल। जेकर दोस्तों तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नया आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। सिंध का बहादुर साफ़ी नसरुल्लाह गदाणी। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं अॼु नसरुल्लाह गदाणी जे बारे में। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, नसरुल्लाह गदाणी सिंध जो हिकु बहितरीनु साफ़ी हुयो ऐं वॾेरे अमीर मीर भोतार कंहिंजी ॿुधंदो बि न हुयो ऐं आवाम जो सचो साथी हुयो। शहीद नसरुल्लाह गदाणी जो तालुक़ु घोटकी ज़िले मां हुयो ऐं घोटकी जो हिकु हीरो ऐं साफ़ी बि हुयो। शहीद नसरुल्लाह गदाणी जॾहिं शहीद थी वियो त हज़ारनि जी तादाद में माण्हू घोटकी ज़िले में पुॼी हुनजी जनाज़े निमाज़ अदा कई ऐं हज़ारनि जी तादाद में माण्हू पुॼी अजरक विझा ऐं हज़ारनि जी तादाद में माण्हू पुॼी हुते दुआ ख़ानी बि कई। सिंध जा ज़ालिम वॾेरा असांखे असांजे नसरुल्लाह गदाणी खां आख़िर जुदा करे छॾियऊं। अलाह पाक इन्हनि खे न बख़्शंदो। हिकु शहीद साफ़ी हिकु मज़लूम जो बेगुनाह खून रंग ज़रूरु लाहींदो ऐं अहिड़ा ज़ालिम वॾेरा हिकु ॾींहुं लाक़ब जे पोयां ज़रूरु हूंदा। जीअं दोस्तों शहीद नसरुल्लाह गदाणी खे अल्लाह पाक जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं हुनजे घर वारनि खे सब्र जो मक़ाम अता फ़रमाए। आमीन या रब्बुल आलमीन।